मौजूद व्यूअर्स अस्सलाम वालेकुम। हाँ, हुसन अब्बास तव्हांजे ख़िदमत में हाज़िर आहियां हिकु अहम स्टोरी सां गॾु। IG पुलिस कलीम इमाम ऐं सिंध हुकूमत विच में हलंदड़ झेड़ो पंहिंजे उरूज ते पहुतो आहे। जेतोणीकि सिंध हुकूमत IG सिंध कलीम इमाम खे हटाइण जे लाइ न चोटीअ जा ज़ोर लॻाए रही आहे ऐं शायदि हटाए बि वेंदी, पर IG बि वेंदे वेंदे सिंध जे सियासी भोतार के निज़ाम खे नंगो करणु चाहे थो। उहो चाहे थो त जेको कमु AD ख्वाजा साहब न करे सघियो उहो कमु हू करे। जी मौजूद व्यूअर्स, IG सिंध सॼी सिंध जे SSPs खे लेटर जारी कयो आहे, हुकुमनामो जारी कयो आहे त सिंध जे सभिनी थाणनि ते जिन जिन भोतारनि जूं ॾोहारनि खे सरपरस्तियूं हासिलु आहिनि उन्हनि भोतारनि पीरनि मीरनि जूं लिस्टूं ॾिनियूं वञनि। IG सिंध इहो बि चयो आहे त जिन भोतारनि जा ज़मीनुनि ते कब्ज़ा आहिनि, प्लाटनि ते कब्ज़ा आहिनि, सरकारी ऐं गैर सरकारी मिल्कियतुनि ते जिन बि सियासी असर उसूख रखंदड़ माण्हुनि जा कब्ज़ा आहिनि उन्हनि जूं बि लिस्टूं ॾिनियूं वञनि। IG सिंध शायदि इहो ॼाणे थो, उनखे ख़बर हूंदी त सिंध जो जेको सियासी भोतार को निज़ाम आहे उहो थाणनि, रेवेन्यू डिपार्टमेंट ऐं म्यूनिसिपल कमेटीअ ते मुश्तमिल आहे। असांजे सिंध जो जेको सियासी भोतार को निज़ाम आहे उहो हले ई न थिए थो। सिंध जा पीर मीर सरदार वॾेरा जेके बि भोतार आहिनि उहे माण्हुनि ते पंहिंजो रोब ताब ऐं इलाइक़े जी जेका सियासत आहे उन्हनि जी हले ई थाणे जे करे थी। सिंध पुलिस परेशान थी वई आहे, सिंध जे भोतारनि में खलबली मची वई आहे, छाकाणि त सिंध पुलिस जो हिकिड़ो वॾो हिसो जेको आहे SSPs जो, DSPs, HOs हेठि जेके लिस्टूं ठाहींदड़ आहिनि मुहरर ताईं, उन्हनि सभिनी जो हिकिड़ो वॾो हिसो सिंध हुकूमत ख़ुसूसन पीपल्स पार्टी ऐं सिंध जे भोतार के निज़ाम जे आशीर्वाद हेठि हले थो। उन करे बि थी सघे थो त IG कलीम इमाम खे मुकमल लिस्टूं न बि मिली सघनि, पर शिकारपुर जे अंदरि, मीरपुर ख़ास जे अंदरि ऐं सिंध जे ॿियनि ज़िलनि में पुलिस ऐं भोतारनि जे विच में हिकु जंग अॻे हली रही आहे। इम्तियाज़ शेख जो जेको कचो चिठो जेको रिज़वान SSP रिज़वान जेको जारी कयो शिकारपुर मां, उन वधीक जेको आहे सो IG कलीम इमाम खे शायदि यकीन ॼाणायो आहे उन कारे चिठे त सिंध जे सभिनी भोतारनि जा रिकॉर्ड ईअं ई निकिरंदा। सिंध जा जेके बि पीर मीर ऐं सियासी भोतार आहिनि उन्हनि में बि परेशानी आहे ऐं पीपल्स पार्टी जी जेका क़यादत आहे उहा इन मामले में ख़ुदि परेशान आहे। जेतोणीकि सिंध जे आम माण्हुनि खे इहा ख़बर आहे त असांजा जेके वॾेरा आहिनि ऐं पीर मीर आहिनि उन्हनि जो जेको समूरो निज़ाम आहे उहो थाणे ते मुश्तमिल आहे। ॾिसजे त हीअ जेको IG लिस्टूं घुरायूं आहिनि इन में सिंध पुलिस जा जेके ऑफिसर्स आहिनि जिन खे पीपल्स पार्टी जो आशीर्वाद हासिलु आहे उहे लिस्टूं IG खे मुहैया कनि था या न, छाकाणि त सिंध जा जेके पुलिस ऑफिसर आहिनि, जेके रेवेन्यू ऑफिसर्स आहिनि, जेके म्यूनिसिपल जा ऑफिसर्स आहिनि, ईअं ई सिंध जो जेको हेठियों जेको मिडिल क्लास तबिको आहे जंहिंजो पाण पोइ वीडियो में बि ज़िक्र करे आया हुआसीं, उहो पीपल्स पार्टी जा जेका भोतार को जेको निज़ाम आहे सियासी निज़ाम, उहे ब्यूरोक्रेसी ऐं पुलिस इन्हनि जी गठ जोड़ आहे। इहो ई सबबु आहे जो सिंध जी ब्यूरोक्रेसी आम माण्हुनि खे रिढुनि ऐं ॿकरियुनि वांगुरु ट्रीट करे थी। सिंध जो जेको एनवायरमेंट आहे उन में जेको नुक़सानु मुसलसल थिए थो उहो सिंध जे आम माण्हू जो थिए थो। IG सिंध अॻूणो IG सिंध AD ख्वाजा साहब जेतोणीकि पीपल्स पार्टी सां बिल्कुलु बि कंप्रोमाइज़ न कई हुई, पर उन बि सिंध जे भोतार के निज़ाम सां काफ़ी हद ताईं कंप्रोमाइज़ कई। उहो ई सबबु हुयो जो उन सिंध जे भोतार के निज़ाम में जुड़ियल जेके ॾोहारी अंसर आहिनि उन्हनि खे बिल्कुलु बि टच न कयो हुयो, पर उन हिकिड़ो ॿियो हिकिड़ी ऑनेस्टी ॾेखारी जो आम माण्हुनि खे नौकरियूं मिलियूं, पुलिस में मेरिट ते मिलियूं, थाणनि जो निज़ाम कुझु बहितर थियो, पर पोइ बि AD ख्वाजा साहब खे हुननि सिंध हुकूमत बर्दाश्त न कयो ऐं ईअं ई AD ख्वाजा साहब बि सिंध जे इन्वायरमेंट में, छाकाणि त उहो पाण बि रहे थो, उन करे AD ख्वाजा बि काफ़ी हद ताईं कंप्रोमाइज़ कई सिंध जे इन्वायरमेंट सां, सिंध जे भोतार के निज़ाम सां। उहो त AD ख्वाजा हुयो, पंहिंजो हुयो,
जंहिं उन इहा कंप्रोमाइज़ कई, पर छा कलीम इमाम IG सिंध इहा कंप्रोमाइज़ कंदो? गैर सिंधी आहे, सूबे जो बि न आहे, उन करे उहो कंप्रोमाइज़ न कंदो। उहो वेंदे वेंदे इन सिंध जे भोतार खे, निज़ाम खे, सिंध जे पीर मीरनि खे नंगो करणु चाहे थो ऐं उनजो कचा चिठा ज़ाहिर करे वञणु चाहे थो, त जीअं दुनिया खे ख़बर पवे त सिंध जो जेको भोतार को निज़ाम आहे उहो केतिरो ताक़तवर आहे, उहो चोरनि धाड़ेलनि ॾोहारनि जी केतिरी सरपरस्ती करे थो। तॾहिं त सिंध जो इन्वायरमेंट जेको आहे उहो इंतिहाई जेको आहे सो पुठिते पियल आहे। ॾिसजे त हिन जंग में खटे केरदो ऐं छा सिंध पुलिस जा जेके हेठियां ऑफिसर्स आहिनि उहे IG सिंध खे इहे ॾोहारियुनि जूं लिस्टूं फ़राहम कनि था या नथा कनि। मुंहिंजी गुज़ारिश आहे, मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट्स कयो, पंहिंजी राय ॾियो। इन सां मुंहिंजी हौसला अफ़ज़ाई थिए थी। वरी ईंदड़ स्टोरी में तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदुसि। इजाज़त ॾियो। अल्लाह हाफ़िज़।